जय झूलेलाल। राम मंदिर निर्माण लाइ 201 किलो चांदी सिंधी समाज दान ॾिनी। त ख़बर रायपुर में हिन प्रकार आहे त विश्व सिंधी सेवा संगम सिंधी समाज जो नालो चांदी में अक्षरनि सां अयोध्या नगरीअ में लिखी छॾियो। श्रीचंद सुंदरानी पूर्व विधायक अयोध्या मां मोटण खां पोइ चयो त अयोध्या राम मंदिर में 200 चांदीअ जूं झूलेलाल भॻवान चित्रित ईटियूं दान ॾिनियूं वयूं। अॼु जो ॾींहुं माना मंगलवार 26 जनवरी स्वर्णीय अक्षरनि में दर्ज थी वियो। विश्व सिंधी सेवा संगम जा महाराष्ट्र जा अध्यक्ष प्रताप मोटवानी ॿुधायनि त अॼु अयोध्या में रामलला राम मंदिर में विश्व सिंधी समाज द्वारा यूपी जा मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी जी ऐं महाराष्ट्र जा पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जी पावन प्रेरणा ऐं सहयोग सां मंदिर ट्रस्ट खे 201 किलो जी चांदीअ जूं ईटियूं भॻवान झूलेलाल जे चित्र वारियूं अयोध्या राम मंदिर जे ट्रस्टनि खे दान में ॾिनियूं वयूं। त राम भॻवान जी हिन ख़बर जंहिं सिंधी समाज खे चांदी में ठाहे छॾियो। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। अच्छा सुनो, चैनल को सब्सक्राइब करो, उसके बाद घंटी बजा देना ताकि अगली वीडियो आपसे मिस ना हो पाए। थैंक यू।